अरे साईं मास्टर राम 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 भजंदो तो अचे किरंदो तो अचे खैर त आहे को विड़ियो थी छा असूदा मल को बि न विड़ियो आहे। राम 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 हे गोॾो मियां छिलियो पियो थी रत थी एॾी वई भला थाणे ते तो वञे छा। असूदा मल बचल खाने दाही थो वञा ऐं तूं बि वारो कर वारो थार मुंहिंजी बेह चोरी थी वई आहे। रे भगवान अरे साईं अॼु ॾींहं ताईं बचल खान जे ॻोठ मां कुकुड़ बि चोरी कोन थी आहे त या मेंह केरु कढी वियो मतां पाण मुड़ा तो मेंह खुली वई हुजे। न असूदा न हिन पंहिंजा केसनि टिनि चोरनि जा पेर ॾिसी थो अचां। छो भला मास्टर भंग चुको पी पोस तो ऐसा जो सिजो उभड़े सुजाग थियो आहे। अरे मियां चोर वञी हलाए किथे पहुता ये हाणे वाह खे उथाण मां कहिड़ो फ़ाइदो। वॾे सुरभि में संभालियमि में हुई पर चोर परे न विया हूंदा। अरे मास्टर हाणे त में हूं ॼाण छुड़ियूं पेड़ त वेंदा टई ख़बर कहिड़ी पवंदी त कहिड़े तरफ़ वई तुआरी में। पोइ छा कयां मुंहिंजो त अकुल ई कमु कोन थो करे। अरे सलाह ॼाए थो सुञा सलाह ॼाए थो पहिरियों तूं पीराणे ॾे वञ पहिरीं पीराणो ॾातूअ खे बि साण करे पेड़ खण पोइ ॾिसजांइ तूं तिन हिकिड़ीअ में जे एवज 10 में मोटन जूं झणी कंदो सम्झी। मुंहिंजी पंहिंजी में मोटे इहो ई लख आहे। राम 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 मास्टर ॾातूअ जे हूंदे जेकॾहिं तुंहिंजी मेंह न मोटे त ॾातू ॾहे सरसा जो अल्लाह ख़ैर कंदो। इबादत बाबा डंदण होना तो काडे थो पियो का खबर चार पई अथई। तोबा तोबा मुंहिंजी ज़ारी तोबा यार मास्तर शफ़न सां वॾो नाग वॾो मास्तर शफ़न सां नाग थियो छा थियो फोक वग़ैरह यार हेॾी ज़िंदगी गुज़री वई मुंहिंजी ईअं सम्झो त ॼणो अचे कब्र भेड़ा थिया पर यार अहिड़ो वाक़ियो मूं पंहिंजे हिननि गुनाहगार कननि सां ॿुधो ई कोन्हे न को हिननि गुनाहगार अखियुनि सां ॾिठो। वॾो ज़ुल्म थिया यार वॾो ज़ुल्म। एडी जो हाय घोड़ा तो करी आखिर थियो छा आहे। अरे बाबा शफ़न वेचारे जी मेंह निकिरी वई आहे। शफ़न जी मेंह निकिरी वई आहे फोक फकीर तूं छा थो सम्झी रातूअ जे हूंदे चोर में हज़म करे वेंदा। वारो कर ॾाथरा वारो कर यार तूं का हिम्मत कर या मेंह मोटरा यार अहिड़ो ज़ुल्म जो हुनजे बचल जे वात तां हीअ ज़ालिम खीर खसे विया। फोक वग़ैरह चोरन में ना है काई बल्कि बच्चल खान ऐं ॾातूअ जे ॻोठ जी पग लाए विया आहिनि। चोरन सां घटि न थींदी यार जेकॾहिं इहा ॾातू में हिननि चोरनि खे फबी वई पोइ त साईं इन्हनि चोरनि मां ही सॼो राज फासिजी वेंदो। कीअं बि कुझु करे इहा मेंह मोटराए भली भुंग छो न लॻे इहा मेंह मोटरा। फोक फकीर ही ॾातू चोरनि खे मिनथूं करे मेड़ूं ॾेई मेंह मोटाईंदो न फोक फकीर न। भंग ॾियण खां बहितर त मां पग लाहे पोती पाए मुछूं कुड़ाए मड़ीअ ते वञी वेही ताड़ी वॼायां। ख़ैर तूं हल मां ॾिसां थो सुभाणे चोरनि जी ऐं असांजी ख़बर पवंदी। अलाह